कश्मीर वासियुनि सां यकजहती लाइ शहदादकोट में बि शहदादकोट जो शहूर रोडनि ते अची वियो आहे। इन सिलसिले में शहदादकोट जे सिविल सोसाइटी कॉम्प्लेक्स अॻुवाणनि ऐं अक़लियती बिरादरी समेत शहरनि जे हिकु वॾे अंग कोडूमुड़ चौक ते पहुची कश्मीर वासियुनि सां यकजहती ऐं मग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कॉम्प्लेक्स अॻुवाण उबदार मीरजत चयो त कश्मीर वासियुनि सां असीं गॾु आहियूं। हिननि घुर कई त मौसूम प्रिया कुमारी समेत जेके बि मग़वी आहिनि उन समूरनि खे फिलफोर आज़ादु कयो वञे। हिननि इल्ज़ाम लॻायो आहे त धाड़ेलनि जा पेरा धाड़ेलनि ॾे न पर पीरनि वॾेरनि मीरनि ऐं पुलिस वारनि जे बंगलनि हवेलियुनि ॾे आहे। हिननि चयो त असीं जदोजहद जे आख़िर ताईं पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं। साले कोसो, इबरत न्यूज़, शहदादकोट।